मंताज ऐं मीर ॿई दोस्त बाग में कचहरी करे रहिया हुआ। मीर पुछियो मंताज खां, ॾे ख़बर हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे? मंताज चयो, बिल्कुलु ठीकु आहियां। मीर पुछियो, बीमारीअ जे दौरान तोखे कहिड़ी ॻाल्हि जो तजुर्बो थियो? मंताज चयो, बीमार थियण खां पोइ पंहिंजनि परावनि जे बदिलजंदड़ रवैये खां पोइ जेको मुंहिंजो वॾो तजुर्बो थियो उहो ॾाढो हैरान कंदड़ आहे। मीर चयो, अच्छा कहिड़ो तजुर्बो? मंताज चयो, जॾहिं लाड़काणे जे हिकु डॉक्टर मूंखे चयो त तूं लादवा थी चुको आहीं ऐं हाणे शायदि ई हफ़्तो खनि जीअरो रही सघीं थो, उन जे करे अल्लाह जो ज़िक्र कंदो रह ऐं जेको बि माण्हुनि जो कर्ज़ अथई सो उन्हनि खे ॾेई वठी जान छॾाए, पर सभ खां पहिरियां इस्पताल जो बिल 1,20,000 ॾेई छॾ। मां परेशान थी वियुसि ऐं चयुमि, साईं एतिरो वॾो बिल त मां फ़सुल लहण सां ई अदा करे सघां थो। डॉक्टर मूंखे ॾिठो ऐं ॿीहर चेकअप कंदे चयो, ठीकु आहे, त पोइ फ़सुल लहण में केतिरो वक़्तु आहे? मूं चयो, 2 महीना। डॉक्टर चयो, मां तुंहिंजूं दवाऊं मटायां थो, तूं 3 महीननि ताईं ज़िंदा हूंदे, पर उन खां पोइ मां कुझु बि चई नथो सघां। उहा ॻाल्हि ॿुधी मीर वॾो टहक ॾींदे चयो, तूं ज़िंदा आहीं ऐं हाणे तोखे ॿियो साल थो हले। वरी ॿिन्ही ॿीहर टहक ॾेई ताड़ो मिलायो।